मरियम नवाज़ पाकिस्तान मुस्लिम लीग जी चीफ ऑर्गेनाइज़र आहे ऐं अक्सर संदसि बारे में इहो चयो वेंदो आहे त हू पुरकशिश नज़र अचण लाइ वॾा वॾा ख़र्च करे थी ऐं ॿाहिरि मुल्क वञी सर्जरी कराईंदी आहे। पर पाकिस्तानी अदाकारा ऐं मॉडल इफ़त उमर दावा कई आहे त हू कुदरती तौर ते ई सुहिणी आहे। इफ़त उमर इमरान ख़ान जी सरेआम मुख़ालफ़त कंदी आहे ऐं हुन इहो बि वाज़े कयो त हू मुस्लिम लीग नून जी न पर PDM जी हिमायत करे थी। इफ़त उमर चयो त जेकॾहिं पीपुल्स पार्टी ऐं नून लीग हुकूमत कनि त घणो कुझु तब्दील थी सघे थो। हिक ताज़े इंटरव्यू में सवालनि जा जवाब ॾींदे हुन चयो त इमरान ख़ान जहिड़ी मार्केटिंग हुनखे बि अचे थी ऐं हू बि वज़ीर आज़म बणिजी सघे पई। इफ़त उमर शोबिस सां वास्तो रखे थी ऐं खेसि हर शइ जी ॼाण हूंदी आहे ऐं हुन इन हवाले सां मरियम नवाज़ बाबति दावा कई त मरियम नवाज़ ख़ूबसूरती वधाइण लाइ कुझु बि नाहे कंदी, हूअ कुदरती तौर ते ई एतिरी सुहिणी आहे। हुन चयो त हू दावा सां चई सघे थी त इन ॻाल्हि जी ज़मानत ॾियां थी त मरियम नवाज़ कुझु नाहे करायो। संदसि चवणु हो त जेकॾहिं मरियम नवाज़ ख़ूबसूरत आहे त इमरान ख़ान बि हैंडसम आहे, पर इहा ॻाल्हि अलॻि आहे त हाणे हू पोढ़ो थी चुको आहे। ताज़ो औरत मार्च में बि इफ़त उमर शिरकत कई हुई ऐं औरतुनि जे हक़नि जे हवाले सां नारेबाज़ी कई हुई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।